फुलमाछी 1960 जी ॾहाईअ जो तमामु मशहूरु धाड़ेल थी गुज़रियो आहे, जंहिं ते कई फिल्मूं ऐं गीत बि लिखिया हुया। हू ठट्टे ज़िले जो रहाकू हुयो। ही अंग्रेज़नि जो दौर हो, जॾहिं सिंध ते अंग्रेज़ क़ाबिज़ हुया। फुलमाछी रेल जी पटड़ीअ खे पथरनि सां बंदि करे रेल खे रोके फुर कंदो हो। फुलमाछी अंग्रेज़नि जे दौर खां वठी अंग्रेज़नि जे पिठू मीरनि, पीरनि ऐं वॾेरनि जो मुखालिफ़ रहियो हो। हू चिठियुनि ज़रिए अंग्रेज़नि जे वफ़ादारनि खे धमकाईंदो हो त हू अंग्रेज़नि जा बांह बेली थियण छॾे ॾियनि। उन्हनि वॾेरनि मोट में फुलमाछीअ खे अंग्रेज़नि जे तरफ़ां जागीरूं ॾियण जी आछ कई, पर फुलमाछी साफ़ इनकार कंदे अंग्रेज़नि ऐं उन्हनि जे पिठू वॾेरनि जे ख़िलाफ़ पंहिंजूं कारवायूं तेज़ करे छॾियूं। दोस्तो, हीअ वीडियो पूरी ॾिसण खां पहिरीं तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे बटण ते ज़रूरु प्रेस कयो त जीअं ईंदड़ मालूमाती वीडियोज़ तव्हां सभिनी दोस्तनि ताईं रसाई करे सघनि। ॻाल्हि कंदा आहिनि त फुलमाछीअ बि परू चाढ़ियो जीअं औरतनि ऐं ग़रीबनि जो वधि मां वधि ख़्यालु कंदो हो। पाकिस्तान आज़ादु थियण खां पोइ बि फुलमाछी पंहिंजूं कारवायूं कंदो रहियो, जंहिं करे हुन वक़्त जा जागीरदार ऐं ज़मींदार फुलमाछीअ मां तमामु घणो परेशान हुआ। फुलमाछीअ जा वॾा छपर, रंग जो सांवरो कदावर मुड़ुसु हुयो। हुन जूं अखियूं वॾेरनि ज़ालमनि लाइ कावड़ मां हमेशह लाल ॻाढ़ियूं हूंदियूं हुयूं। हूअ बाग़नि जी तारीख़ मां बि पिणु वाक़ुफ़ु हुयो त उन्हनि जी तबाहीअ जो कारण संदनी साथी हुआ। तंहिं करे हू राति थींदे ई पंहिंजे साथियुनि जी बंदूकनि राइफलनि मां गोलियूं कढे पंहिंजी सरांदी रखंदो हो, छो जो हुनखे पंहिंजे कंहिं बि साथीअ ते भरवसो न हुयो। पुलिस खेसि पकड़ण में पूरी तरह नाकाम थी वई हुई। हुन वक़्त में बि फुल खे ज़िंदह या मुर्दा पकड़ण ते तमामु वॾो इनाम रखियलु हो। फुलमाछीअ जो हिकु साथी हिकु भेरे गिरफ़्तार थी वियो। पुलिस हुनखे चयो, फुलमाछीअ खे माराए तोखे इनाम ॾींदासीं, न त तोखे बि मारींदासीं। हुन फुलमाछीअ खे मारण जी ॻाल्हि मञे वरिती। पुलिस हुनखे हिकु जूतो ठहिराए ॾिनो, जंहिंजी खुड़ीअ में गोलियुनि जे लाइ खाना ठहियल हुआ, छो त फुलमाछीअ खे कंहिं ते बि एतबार न हुयो। सिज लथे जो सभिनी धाड़ेलनि खां गोलियूं वठी पाण वटि रखंदो हो। पोइ पुलिस हुनजे साथीअ खे छॾे रेडियो ते ऐलान करायो त फिलाणो धाड़ेल भॼी वियो आहे। हू धाड़ेल बि हिकु ॿिनि ॾींहंनि खां पोइ फुलमाछीअ वटि अची पहुतो ऐं हुनखे ॿुधायईं त आउं पुलिस वटां भॼी आयो आहियां। कुझु ॾींहं गुज़रिया त हिकु शाम जो फुलमाछी सभिनी खां गोलियूं वठी पोइ सुम्ही रहियो। राइफल हुनजे पासे खां पयल हुई त हुन धाड़ेल जूते मां गोलियूं कढे राइफल में लॻाए निशानो वठी बेख़बर फुलमाछीअ ते गोली हलाई, जेका हुनजे मथे में लॻी। तंहिं हूंदे बि फुलमाछी पासे में पयल राइफल खणी चौ तरफ़ गोलियूं हलाइण शुरू कयूं, पर फुल बची न सघियो। आख़िरकार वॾेरनि जागीरदारनि सुख जो साह खयो। ख़ौफ़ जी अलामत बणियल फुलमाछीअ जो दौर पूरो थियो। पुलिस पहुची फुलमाछीअ जो लाश खयो ऐं हैदराबाद में शीशे जी पेतीअ में 3 ॾींहं नुमाइश लाइ रखियो, जीअं माण्हू ॾिसनि ऐं इबरत हासिल कनि। कंहिंखे बि यकीन न पिए आयो त वाक़ई बि फुलमाछी मारिजी वियो आहे। पोइ उन गद्दार धाड़ेल खे फुलमाछीअ जे पुट पलांद में गोली हणे क़तल कयो हो। उम्मीद आहे तव्हांखे असांजी ही शॉर्ट स्टोरी पसंदि आई हूंदी। असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा।